लाहौर की ख़ुसूसी अदालत वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे 25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग केस मां बरी करे छॾियो। लाहौर की ख़ुसूसी अदालत चयो आहे त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जूं दरख़्वास्तूं क़बूल कंदे खेनि बरी कयो वञे थो। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ते 2020 में मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल कयो वियो हो। असां अदालत कानून ऐं अवाम आॾो सुरखरू थिया आहियूं। हक़ जी ज़ात फ़ैसिलो ॿुधायो आहे। मनी लॉन्ड्रिंग जे कूड़े बेबुनियाद सियासी इंतकाम ते ॿधल केस मां बरी थियण जो ॾींहुं ॾेखारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रियासती क़ुवत जे इस्तेमाल ऐं इदारनि खे यकमाल बणाइण बावजूद असां सुरखरू थिया आहियूं। अॼु इमरानी दौर जो इंतकामी बयानियो दफ़न थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा खे अदालत बरी करे छॾियो। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन अता तारड़ चयो आहे त FIA केस में 25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो हो, जंहिंजो को बि सबूत अदालत में पेश न कयो वियो, जंहिं सबबि अदालत ॿिन्ही ॼणनि खे बरी कयो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त समूरनि सबूतनि ऐं शाहिदनि बावजूद शहबाज शरीफ ऐं हमज़ा जे बरियत वारो फ़ैसिलो अदालती निज़ाम जी अवाम जे मुंहं ते चमाट आहे। 3.5 सालनि जी हुकूमत दौरान मुकमल इख्तियार न मिलिया। वज़ीर आज़म तौरु समूरनि कमनि जो ज़िम्मेवार मां हुयुसि, पर हुक्मरान को ॿियो करे रहियो हो। PTI चेयरमैन इमरान खान लाहौर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुक्मराननि खे मुल्क लाइ सिक्योरिटी थ्रेट सम्झण सबबि मार्च करे रहियो आहियां। अरबे रुपयनि जा टैक्स डिफॉल्टर पकड़ींदा हुआसीं त उहे कंहिं ॿिए हंधि हलिया वेंदा हुआ ऐं फ़ैसिलो को ॿियो अची वेंदो हो। चोरनि इक़्तिदार में ईंदे कानून तब्दील करे केस ख़तमु कराया। एजेंसी जो कमु फ़ोन टैप करणु न पर हिफ़ाज़त करणु आहे। सर्विलेंस थींदी आहे पर फ़ोन लीक करणु वॾो ॾोह आहे। पंहिंजो जज या आर्मी चीफ नथो चाहियां, मुक़ररियूं मेरिट ते चाहियां थो। इस्लामाबाद हाई कोर्ट फॉरेन फंडिंग केस में PTI चेयरमैन इमरान खान जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 50,000 रुपयनि जे मुतलक़न एवज़ इमरान खान जी 8 अक्टूबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स न त दरख़्वास्त गुज़ार स्पेशल कोर्ट में पेश थिए त एतिराज़ न हूंदो। आमदनी खां वधीक असासा दुनिया में ॾोह सम्झियो वेंदो आहे। आलमी मयार ऐं मक़ामी कानून खे नज़र में रखंदे नैब तरमीमुनि जो जाइज़ो वठंदासीं। हर कमु पार्लियामेंट कंदी त फ़ैसिला करण में सुस्ती थींदी। चीफ जस्टिस उमर अता बंतियाल जा नैब तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो त नैब तरमीमुनि सां करप्शन खे हथी मिलंदी। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी अंगारे ताईं मुलतवी करे छॾी। PTI चेयरमैन इमरान खान पंजाब जी घर वज़ारत जो कलमतान उमर सरफराज़ सीमा हवाले करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब हुकूमत जे तर्जुमान उमर सरफराज़ सीमा खे घर वज़ारत जो सलाहकार मुक़ररु कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त इमरान खान हाशिम डोगर खां पाण इस्तीफ़ा वरिती हुई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन जे नायब सेक्रेटरी जनरल मुलाक़ात। पाकिस्तान में ॿोड़ जी तबाही ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरताल ते ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिबि आर्मी चीफ बहिराणनि दौरान गॾियल क़ौमुनि जे तकड़ी ऐं मस्बत सहकार में नायब सेक्रेटरी जनरल जी किरदार खे साराहियो। जैन पेयर लेकरॉक्स पारां अमन मिशन ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे में पाकिस्तान जी मस्बत किरदार जी वाखाण। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर्ड जो पाणी नेकाल करण बाबति इजलास। आबपाशी वज़ीर जे पाणी जे नेकाल बाबति इजलास खे ब्रीफिंग ॾिनी। जाम खान शोरो चयो आहे त सांगड़ ऐं उमरकोट में बीठल पाणी हाकड़ो दरिया ज़रिए नेकाल थियण शुरू थी वियो आहे।
गढ़ी खेरो तालके मां बि पाणी नवंबर जे आख़िर ताईं नेकाल थी सघंदो। खैरपुर ऐं नौशेरो फेरोज़ जे डीसीस पारां बि ॿिन्ही ज़िलनि में बीठल पाणी 30 ॾींहनि ताईं नेकाल थियण जी आगाही ॾिनी। वॾे वज़ीर हथमी रिपोर्ट तलब करे वरिती। नोबल इनाम याफ्ता मलाला यूसुफज़ई पारां दादू जे बोर मुतासिर इलाइक़नि जो दौरो। सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं असराफ चूहो मलाला यूसुफज़ई खे बोर मुतासिरनि जी कैंप जो दौरो बि करायो। बोर मुतासिरनि मलाला यूसुफज़ई खे सिंधी गीत ॿुधाया। मलाला सां गॾु पहुतल शहज़ाद राय वरी बोर मुतासिर खे क़ौमी गीत ॿुधाया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद में मंछर जा कट बंद करण ऐं पाणी नेकाल लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं दरख़्वास्त गुज़ारनि खे मैकेनिज़म छोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान NHA अमलदारनि खे इंडस हाईवे जो रहियल कम न करण ते छंड। NHA अमलदारनि आचर ताईं कट बंद करे इंडस हाईवे ट्रैफ़िक लाइ बहाल करण जी ख़ातिरी। सिंध में बोर्ड मुतासिरनि खे वबाई बीमारियुनि वखोड़े वरितो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी विघे अॼु वधीक 7 ॼणा फोत, केतिराई बीमारियुनि में वरतल। जैकबाद जे 14 यूसीस में बिठल बोद जे पाणी खे नेठ रस्तो मिली वियो। सिंध ऐं बलोचिस्तान जे आबपासी खाते पारां गड़ंग रेगुलेटर वटां खीरथर कैनाल खे कट ॾेई गढ़ी खेरो तालके में बिठल पाणी खे रस्तो ॾेई छॾियो। पाणी हाणे खीरथर कैनाल ऐं सैफुल्ला मक्सी कैनाल ज़रिए चुखी वटां हमल ॾांहुं छोड़ कयो वेंदो। एजाज़ जखराणी चयो आहे त फ़ैसिले सां सिंध बलोचिस्तान दंग ते बिठल पाणी नेकाल थी वेंदो। ज़रई ज़मीननि तां पाणी निकिरण बाद कणक जो फसल बि पोखे सघिबो। असांखे 2 महीना गुज़री विया आहिनि, पाणी इहो हिते ई बीठो आहे, केरु नथो असांजो मसइलो हल करे। असां जेको आहे बचा असांजा सनकुनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि, रिब ते वेठा आहिनि, असां तड़पंदा पिया, असांखे को बि न आयो। पाणी ॾिसो था हिते ई बीठो आहे। कुझु सामान कढियोसीं, कुझु न कढी सघिया। असांजो सामान दॿाड़ो थी विया, अन्न पाणी खटूं भॼियूं पयूं, असां सिर वठी निकिता आहियूं। 10-12 माण्हू असांजा मरी चुका आहिनि पाणीअ में। 30-40 ढोर जेके आहिनि असांजा बरसाति में मरी चुका आहिनि। हींअर ॾींहों ॾींहुं हिते जेको आहे सो बीमारियूं हींअर वधनि वधियूं ऐं बीमारियूं एतिरियूं वधी वियूं, हींअर जानी नुक़सान वारा थियनि। ख़ासि करके असांजा जेके नंढा ॿार आहिनि, मासूम ॿार आहिनि, उन्हनि में इहा डिज़ीज़ फैली वई आहे। नौशेरा फेरोज़ ज़िले जे अक्सर इलाइक़नि मां महीनो गुज़रण बावजूदि बरसाति ऐं बोर जो पाणी निकाल न थी सघियो। बरसाति सबबि ज़मीन में बीठल पाणी ज़हरीलो थियण लॻो। रथियल घर मुतासिरनि जो जीउ झोड़ण लॻा। ज़िले में कणक जी पोखी मुश्किल बणिजी वई। ख़रीफ़ जा फसल विञाईंदड़ आबादगार चेट लाइ परेशान।
रात की सर्दी लगनी अम्मा सी तो लगे बाबा कपड़ो वेड़ियो मटे मारी ते कपड़ो ॾियो ॿियो त किथे ढक कोन्हे छा ॾियो हिकिड़ा बुक जे वेगे मरण पिया ॿिया पाणी की वजह अहिड़ा असां जिंदगी पूरी असांजी अहिड़ी हालत कोन थी को ना असां मीर ना पीर सभु ख़ुदा गर्क कया अॼु बाप था थिया नी बुखार में पियो अञा मानी बि कोन्हे वीचारा सभु पशु मुंहिंजा बुकिया पिया बरसात बाद आयल बोड मीरपुर खास जे ॻोठ इसाक फकीर खे मिट्टीअ जो ढेर बणाए छॾियो घर विञाए सिम नाले जी कंधीअ ते वेठल मुतासिर बीमारियुनि खे फोत थियण लॻा सिम नाले जे किनारे खेमा खोड़े वेठल मुतासिरनि जा 5 ॿार हयातियूं विञाए चुका हिकु पोती ॿाड़े जी अमड़ जो चवण हो त चित जो लोह विकिणी बि पुट जी हयाती न बचाए सघियसि नाने वाले वफाकी वजीर इसाक डार जी लंडन में अॻूणी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात IMF सां थींदड़ ॻाल्हियुनि बाबति एतमाद में वरितो इसाक डार नवाज़ शरीफ़ खां हिदायतूं वठण बाद IMF सां ॻाल्हियूं करण लाइ लंडन खां न्यूयॉर्क रवानो थी वियो इसाक डार चयो आहे त IMF वटां मस्बत मोट मिलण जी उमेद आहे अटॉर्नी जनरल अशतर औसाफ इस्तीफ़ा ॾेई छॾी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां नई मुक़ररी ताईं खेस कम जारी रखण जी हिदायत ज़रियनि मूजिब अटॉर्नी जनरल अशतर औसाफ तबियत जी ख़राबी सबब उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुकूमत नई अटॉर्नी जनरल जी मुक़ररी लाइ मुख़्तलिफ़ नालनि ते गौर शुरू करे छॾियो सिजावल जे जाती चौक ते कोच ऐं कार में टक्कर कार में सवार थरवासी 4 ॼणा फोत केतिराई ज़ख़्मी फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल फोतुनि में थर जो नामियारो रागी बसर भक्त संदसि साथी मिठू ऐं दिलबर मोतियाणी शामिल बसर भक्त साथियुनि सां गॾु मिटीअ खां वञी रहियो हो हादसे जो शिकार थियो पनो आखिल जे दाख़िलो वारे इलाइक़े में मुड़ुस ऐं ॾेर औरत ते तशदुद बाद तेज़ाब हारे छॾियो तेज़ाब सबब औरत जे हंज में सुतल बाड़ी बि सड़ी वई तेज़ाब हमले में सड़ी वियल औरत ऐं बाड़ी सखर जी अस्पताल मुंतक़िल पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो हैदराबाद जे अदालत बिलाल का क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो हुक्म ॾेई छॾियो 9th जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में बिलाल काका क़त्ल केस जी ॿुधणी नामज़द जवाबदार गिरफ़्तार न करण ते कावड़ जो इज़हार अदालत चयो त जवाबदार गिरफ़्तार न थिया त संदन सुञाणप कार्ड मिल्कियत ऐं बैंक अकाउंट सील कया वेंदा ड्रग्स का ये डॉन है पर लगा रही और इस पर हमारी काफ़ी अरसे से वर्किंग चल रही थी और इसको हमने तंबीह भी कराई हुई थी इलाके में इनके कान पर जून नहीं रेंगी रात को हमने जब रेड किया तो इन्होंने पुलिस क्योंकि शुरू में बहुत कम थी और उसमें हालांकि हमारी ASP भी थी और लेडी ऑफिसर थी जो हमारा कल्चर है सिंध का तो उनको भी जो है इन्होंने पथराव किया और काफ़ी पुलिस को चोटें लगी लेकिन वो अपनी पोजीशन पे डटे रहे और अभी आपके सामने कितनी रिकवरी यहाँ से निकली है ये सारा जहर है जिसको बेचकर इन्होंने ये सारे महल बनाए हैं डंडो मोहम्मद खान भरसा मंशियात जे अॾे ते छापे दौरान SP अलीना राजभर समेत 7 पुलिस एहलकारनि खे यरकमाल बणाइण वारे वाक़े खां पोइ ॻोठ 70 मोरी में पुलिस जो ऑपरेशन केतिराई जवाबदार गिरफ़्तार वॾी मिक़दार में मंशियात गुटके ऐं मेन पुड़ी ठाहिण जो मशीनूं बि हथ वाक़े खां पोइ DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह ॻोठ 70 मोरी पहुतो कड़ियो ख़बर भरिसां बि पुलिस जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई मंशियात रखण जे इल्ज़ाम हेठि 14 ॼणा गिरफ़्तार ऐं लाड़काणे में IBA टेस्ट पास नौजवान पारां मास्तरी जो आर्डर न मिलण ते पाण खे साड़ण जी कोशिश 12 वासी उम्मीदवार सद्दाम जोड़े जो आफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ लाड़काणो प्रेस क्लब वारो पाण मथां पेट्रोल हारे ॿाहिरि आपघात जी कोशिश कई मौक़े ते मौजूद पुलिस एहलकार खेसि बचाए वरितो